अस्सलाम वालेकुम नाज़रीन, F9 न्यूज़ में भली कार जोही मां रिपोर्ट शामिल कंदासीं त कारी मोरी जी तामीराती जोही जे पुछड़ी जे शाखनि ताईं ज़रई पाणी जी फ़राहमी लाइ जोही जे आबादगारनि अॻवाननि, क्रिप्ट ठेकेदार, आपासी SDO इंजीनियर ऐं बेक्रिप्ट अमले ख़िलाफ़ आबादगार सदर मंजूर अली सोलंगी, हाजी उमर जमाली, इमाम अली रुस्तमानी, फहद बलोच, नेहड़ गाडाई, गुलशेर रिंद, खान मोहम्मद रोदनानी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजनि हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी मुज़ाहिरो कयो। इरीगेशन ऑफिस अॻियां धरणो हयो। उन मौक़े ते आबादगार अॻवाननि मीडिया सां दाहींदे इल्ज़ाम हयो आहे त जोही तलके जा आबादगार 1995 खां ज़रई पाणी जी हासिलात लाइ मुसलसल एहतजाज करे रहिया आहिनि, मगर लाॻापियल खाते इरीगेशन मिनिस्टर सेक्रेटरी जे कन ते जूअं पे न चुरी। जोही बिराज मां मिलंदड़ ख़ैरात में वॾनि आबादगारनि खे ज़रई पाणी 2022 जे बोर दौरान इरीगेशन अमले जे गहरी साज़िश तहत कारी मोरी खे बोर दौरान टोड़े जोही जे ज़रई पाणी बंदि करे छॾियो आहे ऐं चयो त पुराणी मोरी जी हंगामी बुनियादनि ते बहाली करे कारी मोरी जो कमु सुस्त रफ़्तार बजाए तेज़ कयो वञे ऐं हिन चयो त FP बंदि ते कयल सिलो तामीराती कमु बहाल कया वञनि। वधीक ख़बरुनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो F9 न्यूज़।